सांगड़ जो रिहायशी मंगल प्रकाश मेघवार ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन कंप्लेंट सेल ऑफिस सांगड़ में दांह खणी पुॼी वियो। ऐं असांजो मसइलो आहे 2009-10 खां वठी असां दाऊं कंदा अचूं पिया, कूकूं कंदा पिया अचूं त असांजे ज़मीननि ते ज़बरदस्ती कब्ज़ा कया पिया वञनि। असां अक़लियत जा माण्हू आहियूं, असां इंसाफ़ लाइ दर दर धिका खाई रहिया आहियूं, असांजी केर बि ॿुधण वारो न आहे। 2010 खां वठी हींअर ताईं असां जवाबदार आहिनि। शाहनवाज़ बंबरो आहे, गुलाम हुसैन बंबरो आहे, गुलाम रसूल बंबरो आहे, लाल मोहम्मद नारे जो आहे जेको मास्टर आहे, अली बख्श रूंजो आहे, मोहम्मद हसन आहे रूंजो, किरशन आहे मेघवाड़। असांजी सिर्फ़ु हिकिड़ी फ़रियाद आहे त असां खां इंसाफ़ कयो वञे। असां दर दर जा धिका खाई अॼु ह्यूमन राइट्स जी ऑफिस में सांगड़ में वफ़द करे आया आहियूं त महिरबानी करे असां सां इंसाफ़ करायो वञे। असां अक़लियत जा मिसकिन माण्हू आहियूं, असांजे ज़मीननि ते ज़बरदस्ती कब्ज़ा कराइण जी कोशिशि कई पई वञे। सियासी माण्हुनि जी सपोर्ट हुजण जे करे इहे जवाबदार असांजे ज़मीननि ते खून रेज़ी कनि था। उते ताज़ो ई 2020 जो 26/4/2020 जो वाक़ियो आहे। असां तंग थी मकादे ते ज़मीन ॾेई सांगड़ शहर में अची रहियासीं त उन्हनि मच्छर जी असांजो मकादेदार हो, उन्हनि जा माण्हू मारे विधा, उते खून करे विधई। असांजे मकादेदारनि खे भॼाइण जी कोशिशि कई पई वञे त हीअ भॼी वञनि त असां ज़मीननि ते कब्ज़ो कयूं। असां SP सांगड़ खे अपील कई आहे, असां कोर्टनि में हली रहिया आहियूं, असांजा केस कोर्टनि में हली रहिया आहिनि, पर हीअ जवाबदार बाअसर हुजण जे करे हीअ कंहिं बि कोर्ट जो ऑर्डर खे नथा मञनि, कंहिं बि पुलिस खे नथा मञनि। हींअर मुंहिंजी ज़मीन में मुंहिंजे मकादेदार जो खून थियल आहे, मुंहिंजो तदारक कराइण जे बजाए पुलिस जेको आहे SHO रशीद चानियो जेको आहे उहो जवाबदारनि जी पुठिभराई पियो करे। उन्हनि जे लाइ उते मुंहिंजी ज़मीन ते पुलिस विहारे, उते पुलिस पिकेट जे नाले ते क़ाइमु करे उते मुंहिंजी आबाद ज़मीन ग़ैराबाद कई पई वञे, मुंहिंजो कायल फ़सुलु ख़राबु कयो पियो वञे। असांजो ॾोह कहिड़ो आहे? असां खां इंसाफ़ कयो वञे। SP सांगड़ उते हली सरज़मीन ॾिसे त वाक़ई असां हक़ी आहियूं या ना हक़ी आहियूं। असां खां इंसाफ़ कयो वञे। असांजी अपील आहे इंसानी हक़ूक़दारनि खे महिरबानी करे असांजी इंसाफ़ करायो वञे। ही माण्हू ही पीपल्स पार्टी जा सियासी पार्टियुनि जा हिननि जे मथां हथ आहिनि। हिननि जा बि वाक़िया सांगड़ में आहिनि जेके कब्ज़ा खोरनि जा सदाई कंदा रहंदा आहिनि। कंहिंजे ज़मीननि ते कब्ज़ा आहिनि, कंहिंजा घर ॾाइण, कंहिंजे घरनि खे बाहियूं ॾियणु, हिननि जो जेको आहे पेशो ठही वियो आहे। पुलिस जी पुठिभराई आहे। जवाबदारनि खां गॾु ॾोहारी माण्हू आहिनि जंहिं ते सांगड़ डिस्ट्रिक्ट जे हर थाणे ते उन्हनि ते केस दाख़िल आहे। मिर्चू शहर आहे उहो मुंहिंजी FIR में नामिनेट आहे, जंहिंखे अॼु ॾींहं ताईं पुलिस गिरफ़्तार नथी करे। जे पुलिस गिरफ़्तार कयो आहे गुलाम हुसैन बंबरे खे त हुनखे हथियारनि समेत गिरफ़्तार कयो, पुलिस को बि हथियार कोन ॾेखारियो, हुनखे बचाइण जी कोशिशि कई पई वञे। जनाब आला, असां गुज़ारिश था करियूं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे, वज़ीर आज़म पाकिस्तान खे, आला इदारनि खे, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे, वज़ीर आला सिंध खे ऐं इंसानी हक़ूक़ जे सभिनी इदारनि खे असां हथ ॿधी इल्तिजा था करियूं त तव्हां महिरबानी करे हिन वाक़िए जो नोटिस वठो, हिनखे ॾिसो, हक़ सच करियो। हिते वॾी खून रेज़ी थियण वारी आहे ऐं हिते खून रेज़ी थींदी। असां अक़लियत जा मिसकिन माण्हू आहियूं, असांखे कूड़नि केसनि में फासायो वेंदो। महिरबानी करे असांजो तदारक कयो आहे। हुन दाहींदे चयो त सांगड़ शहर में मुंहिंजी ज़रई ज़मीन आहे जंहिं ते कुझु बाअसर माण्हुनि ऐं सांगड़ पुलिस गैर क़ानूनी कब्ज़ो करे छॾियो आहे, जंहिंजो कोर्ट में केस बि हली रहियो आहे। हुन चयो त आउं ग़रीब मिसकिन माण्हू अक़लियत सां तालुक़ु रखां थो। हुन वस वारनि आला इदारनि खां घुर कई आहे त मुंहिंजी ज़मीन तां कब्ज़ो हटाए मूंखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। HRJDO न्यूज़ मां फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।